अस्सलाम आया मीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाकड़ा टीवी मुंहिंजो न बल्कि तव्हांजो चैनल आहे। ऐं जेके नवां दोस्त आया आहिनि वेलकम ख़ुशि आमदीद उन्हनि खे, ऐं पुराणा दोस्तनि खे बि वेलकम ख़ुशि आमदीद। जेके मुंहिंजे चैनल ते आहिनि, जेके मूंखे लाइक ॾींदा आहिनि, सब्सक्राइब ॾींदा आहिनि, शेयर ॾींदा आहिनि, महिरबानियूं उन्हनि जूं। ऐं अॼु तव्हांखे आउं मेलो ॾेखारींदुसि कराची में मेमण ॻोठ जी साइड ते यूसुफ शाह अमीराणी। हाणे हलूं था मलाकड़े जी तरफ़। मलाकड़े खे लाइक करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो, छो त हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था हाणे मलाकड़े जी तरफ़। पहलवान बाबा मेंबर है जिला कौंसिल के मेंबर लाला सलाम चौके साहब मेहरबानी करो कमाल प्यारा भारो अजय साहब मेहमान पहुंचने जबरदस्त मुकाबलो ₹10,000 इनाम जावेद खान लखमानी और वडेरे तालब वाला जी और मुझे मेले करीने कमेटी जी जो टीम सबन के सुबह अब्दुल्ला को हेरम तोला आप खुल रखो क्योंकि पता के हक में मल्लाना किताबा को बड़ा खर्च करे वाह थाने पहुंचवा अमीर के साथ मामा अमीर के साथ पहुंचवा इन्हें बच्चों में लगे ताड़ी बड़ी मेहरबानी। अरे भैया पहलवान इन्हें थोड़ी थे 72 रुपये बड़े ताल पालन साहब
आपली मेहरबानी अशा माझ्या मेहमान पोचलन जमिनीच्या मालकन आणि रक्षक सिकंदर मसाई आणि हिस्सानी रक्षक वारीचो पहलवान प्रकाम सिद्धू मल्ल पहली मुकाबलो सत्य राष्ट्र मुकाबलो सैयद आई सिद्धू मुकाबलो आज अंत ही जाए भैया अंत ही जाए भैया जाए भैया जाए भैया अंत ही जाए भैया ने टचो हटा लिया लाला कलम साहब काबले
हजार का बिल्ला साबित बाबा गाल बुतो अज बाइका दे फाइनल थींदो एदा पहिरीं जोड़े में आशी खान इस्माइली ऐं ॿिए जोड़े में मुंहिंजो ई शइ ते मुक़ाबिलो भले मल बीमारियूं आहे भले मल घर जो बीमारियूं आहे बल कोन्हे परिवार चक्कर पकड़ दे मन कर भला भजी गिरा
आता પછી પહેલવાન आता પછી પહેલવાન પહેલવાन હા મને કિરણ કન્યા પર 2000 મનુ બક્ષી અને તમે ઇનામ જન 15 પછી